तमाम क़िस्मनि जूं तारीफ़ूं अल्लाह रब्बुल आलमीन जे हक़ में, जंहिंजी ज़ात बाबरकात मुस्तहिक़ आहे त तारीफ़ूं वाखाणूं वॾायूं हर तरह जूं हमदूं सनाऊं उन जे हक़ में बयानु कयूं। दुरूद अने सलाम जा नज़राना मिणी रसूल मथे, ख़ासि आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे। अल्लाह जी शान आला आहे, अल्लाह जी ज़ात ऊंची है, अल्लाह ख़ालिक़ अने राज़िक़ है। अल्लाह जे अलावा सारी मखलूक तंहिंखे कंहिं न कंहिं वस्तु जी ज़रूरत पए थी। अल्लाह जी ज़ात बेनियाज़ है, अल्लाह जी मिसाल ऊंची है। मखलूक मां फ़रिश्ता, नूरानी मखलूक मलाइका ख़ाली अल्लाह जो ज़िक्र पिया कइए। खीर खिचड़ी तंहिं जा कंहिंजी उनखे ज़रूरत नथी पए। ॿियूं मखलूक झिकी रहियूं समुंदर में जाई, धरतीअ जे सफ़ा हेठले पुड़ में रहें थियूं, मथे रहें थियूं ऐं आसमान ज़मीन जे विच में उॾे पियूं। इहा अल्लाह जी जेतिरी मखलूकात आहे, कंहिं न कंहिं वस्तु जी ज़रूरत पए थी। पर रिज़्क़ जी मिणी खां वधारे ज़रूरत इंसान खे पए थी। इहा इंसान जी फितरत आहे, इंसान जी तबियत आहे। न अल्लाह जी ज़िम्मेदारी आहे त अल्लाह हर मखलूक, हर वस्तु तैला करे रोज़ीअ जो बंदोबस्तु करे। वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा। हिन धरतीअ जे पुड़ मथे या धरती जे मिंजले बाग़ में धरतीअ खां मथे जेतिरी मखलूकात आहे, उन मखलूकात जे रिज़्क़ जी ज़िम्मेदारी अल्लाह ताला जी आहे। जे अल्लाह इन खे रूज़ी ॾे, पर इहो रूज़ी ने रिज़्क़ पियल किथे, इहो हिकिड़ो मुंदो आहे। रूज़ी ने रिज़्क़ पियल किथे, ॾस मिले त मड़ हली दौड़ कढी खड़ी ज़ख़ीरा अंदोज़ी कर लायूं, पोइ ज़रूरत न पए महिनत मजूरी करे जी। उहो रूज़ी वफ़िस समाइ रिज़्क़ुकुम वमा तुअदून। उहो रूज़ी रिज़्क़ आसमान में, फिस समाइ आसमान मिंज, जंहिंजो आसे वाइदो थियो आहे। हाणे रूज़ी आसमान ते चढ़ी वई, लहे कीअं? लहंदी आसमान ते आहे, बरसात जे ज़रिए हेठि अचे थी ऐं इन बरसात जे ज़रिए जी रोज़ी मिणी खे मिले थी। 14-15 कलाक पाण रोज़ो रखूं था, रोज़े खोले जे वक़्तु मिणी खां पहिरीं पाण खे ज़रूरत पाणीअ जी वे थी। पर जेकॾहिं 2-4 ॾींहं लंघी वञे त पाणी न मिले त पंहिंजी पोज़ीशन कोन थिए, पाणीअ जी क़ीमत तैर ख़बर पए थी। न कंहिं हैर पाण खे पाणी जो अहसासु थिए थो जो पाणी कहिड़ी अल्लाह जी नेमत आहे। हिन ॾींहं में 7 महीनो तंहिंजा ही आख़िरी ॾींहं रहिया। इन मौक़े ते अमुक जॻह ते पाण लोड कढूं, पंहिंजा मॉल हेॾा वे माल द्रही करे अचे, पण हैर पंहिंजी कुरो पोज़ीशन रही, पंहिंजी ज़मीन कहिड़ी आहे ऐं मिणी खे ख़बर थी आहे। ॿियण ॿूॾी पियूं थिए, अलाह अहिड़ी आफ़त खां बचाए, पर रहमत वारो मींहुं त पाणखे खपे थो। पोइ हिते वाट पिया नारियूं, मोबाइल नारियूं पिया जे हेॾा मींहुं वठो, होॾा मींहुं वठो, अचे थो अचे थो अचे थो। गबा पासे कया, मोटरी था झपाटे थाला ॾियो, मींहुं अचे थो, त्रपड़िया मिंज रखी छॾियो, काठियूं ठाहे रखी छॾियो, बिजी पवंदियूं, पर मींहं जो अञा पतो आहे न। तंहिंजो की कारण त हूंदो न। इहा रोज़ीअ जी तंगी आहे, कंहिंखे अहसासु होए न होए रोज़ीअ जी तंगी आहे। पंहिंजो उहो में ई जंहिंमां 2 लीटर खीर निकिरे ॿ टाइम, कंहिंमां 5 नथो निकिरे, भला रोज़ीअ जी तंगी आहे की न आहे। पंहिंजो उहो खेतर घोड़ा जीरे से भरियल, पाण खे उमेदु आहे जे हिन में 20 गुणी थींदियूं। जर पचे मथां वसे मींहुं सॼो सफ़ा चट, पोइ कीअं न भला रोज़ी में तंगी थई की न थई। पंहिंजी उहा एरंडी
हिन मां थींदियूं 100 गुणी। ज़हर तयारु थिए के उॾी वे तैर मुंहिंजी लॻे ईअर लॻी बीमारी पप हड़ी 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 आजिज़ थियासीं। चा उहो ओतिरी बरकत न पई, भला तंगी थिए की न थिए। थोरी वार थिए हॉस्पिटल लाइ पंहिंखे पैसा कढणा पए, तंगी थी की न थी। उहो टोल दागीना जेको तमामु मुश्किल जे वक़्तु जुड़िया हुआ या कीड़ा, उहो पण पाण लीलाम करे छॾियूं। भला रोज़ी में तंगी थी की न थी, इहा पोज़ीशन आहे की न आहे, या की मूंखां वधारे ख़बर आहे। हाणे इहा पोज़ीशन कुरे लाइ थिए थी, सबबु कुरो आहे। मिणी खां पहिरीं सबबु इहा आहे, अल्लाह ने अल्लाह जे रसूल जी जित नाफ़रमानी थींदी उते हालत इहा जी थींदी। न का क़ौम नूह वारे जी मींहं अचींदा झिझा थींदी तबाही, न का समूरा मींहं रोकिजी वेंदा, रोज़ीअ में तंगी अचींदी। नाशुक्री लाइन शकरतुम लाज़ीदन्नकुम, अगरि ऐं अल्लाह जी नेमतनि जी शुक्रगुज़ारी कंदा, अल्लाह फरमाए तव्हांखे आऊं तरह तरह जूं नेमतूं ॾींदुसि। न नाशुक्री कयां त उहो नेमत चटलाईंदुसि, अॻियां ॿियो दरवाज़ो बंदि थी वेंदो। पूरो मतिलबु आहिनि नेमत जो। मिसाल जे ज़रिए पाण सम्झूं त ठीकु थिए। हींअर जेको यमन रहियो नक्शे में, इन मुल्क में कॾहिं हिकिड़ी क़ौम हुई जंहिं क़ौम जो नालो सबा। क़ौम एतिरी प्यारी ने क़ीमती क़ौम हुई, अल्लाह जी तमामु हर तरह जी नेमत उन मथे पे वठी आहे। अल्लाह फरमाए बलदतुन तय्यबतुन व रब्बुन गफूर, सुठो शहर, मिणी खां भलो त मको शहर आहे, पर अल्लाह इन शहर जो पण ज़िक्र कए जेको क़ौम सबा जो। बलदतुन तय्यबतुन, पाक क़ीमती सुहिणो शहर हो ऐं मथां रब जी माफ़ी हुई उन लाइ। जन्नतान ऐं यमीन व शिमाल, बगीचा बगीचा बाग उन जी खेती में रुगा बाग हुआ। हींअर हिकिड़ा त वीचारा सीनियर वेठा आहिनि मुंहिंजा माइट आहिनि, ऐं ॿिया असांजा जेको नौजवान नंढी छात्र आहिनि, इन वटि मोबाइल आहे। ई जेकॾहिं चाइना जा फ्रूट ॾेखारीए त पाण न को नालो अचे थो, न को पंहिंजी मार्केट में कॾहिं फ्रूट आया आहिनि, अहिड़ा मेवा आहिनि। पर हू मेवा इन जा क़ीमती हुआ जंहिंजा नाला आई आहिनि, हिन जा नाला पाण नथा अचे, ख़ाली नारियूं करा की भेण हीअ कई चीज़ आहे त मोबाइल में मटे वञे। इन खां क़ीमती मेवा हुते हुआ। से मेवा केतिरा हुआ, ख़ाली ईअं न जे उन जा बाग बगीचा। जे कंहिंखे मेवे जी ज़रूरत पई थिए त हेठां ज़मीन ते खयों, न बाग बगीचा बचायूं न ते पावर जी वाड़ी की न कयूं, मथे ते थालो रखी टोकरो रखी न हीअं रवानो करे थींदो त पाण ई मथां पकल मेवा पिया किरंदा हुआ, ईज पिया खाईंदा हुआ। ऐं पाणी मिठा, अलाह एॾी तौफ़ीक़ ॾिने में जो डैम ॿधा पिया हूंदा, उन डैम जा अॼु पण निशान मौजूदु आहिनि, टुटल डैम। पण फलम्मा आरज़ू, जॾहिं उन नाफ़रमानियूं कयूं, ना शुक्रियूं कयूं, फ़अरसलना अलैहिम सैलल आरम, अल्लाह फरमाए थो तैर इन मथे मूं डैम तोड़िया। अहिड़ा तूफ़ान आया, अहिड़ा तूफ़ान आया जे डैम त्रुटा, हिकिड़े जो पाणी ॿिए में पोइ ईअं थींदे मड़े डैम त्रुटा, साम्हूं जूं आबादियूं जूं आबादियूं हिकिड़ियूं बर्बादु थियूं, गरक थियूं, ॿुॾी वियूं, ऐं ॿिया धरप में लॾे विया, ज़मीनूं मड़े फिटी वियूं, ऐं वण उते सॼा ॿिया बदिली विया। अहिड़ा लहरियो इन लेवल जा, ई क़ुर में अखर लिखियलु आहे। लहरियो लह खाईंदा त कीअं मज़ो किन ॾींदो, न लहे जो ॾंढ थींदो, न पाके चॿे में मज़ो अचींदो, ऐं ॿिया हिकिड़ा कंडर वण नी उते थिया, उहे मेवा मड़े झटिजी विया। कुरे लाइ अल्लाह फरमाए तूं उन खे नाशुक्री जी वजह से बदिलो ॾिनो त भला अल्लाह पाण कुरो छॾे ॾारींदो। रोज़ीअ में तंगी, नेमत तंहिंजी शुक्रगुज़ारी न करणी। अल्लाह पाण खे तरह तरह जूं नेमतूं ॾिने, पर जेतिरियूं नेमतूं ॾिने एतिरा पाण जाॾा थींदा वञो पिया। वण जो आई ॾिसजा, वण जी तबियत, वण में जर मेवो अचे थो न, अंब ॾिसो मेवो अचे थो त झुकी वञे थो। ॾिसो खारक खजूर, जर मथे माल लॻे थो त झुकी वञे थो।
हिन डोर सुदान वण खे झुकाए छॾे थो मेवो, पण पांखे जरा नेमत जुड़े थी तर पंहिंजो जेके तेके कंद फ़ख्र सां ऊचो थिए थो। नमे जी ॻाल्हि आहे न, हिन खां झुके जी त पालाई मिसीत रही जे अलाह झुको नेमत ॾे दौड़ कढी न रुको सजदा कयो ऐं झुकी पियो अलाह जी बारगाह में। रोज़ीअ में तंगी, कहत सालियूं ॾुकार, तंहिंजा की सबब हुअनि था। हिकिड़ो सबब नाप तोल में कमी, एतिरे नाप तोल में कमी, आंजो कहिड़ो तालुक आहे, पंहिंजो कहिड़ो तालुक आहे हिन सां? जी आहे, थोरो घणो त आहे, दुनिया में हले थी। हर कांटो पूरो पूरो वज़न जो अशरफी कांटो आहे, किथे पण तव्हांखे जरा फ़र्क़ु न पए। जेको पाट वे थो तोरो इहा मज़बूत आहे, तव्हांजे पण नाप तोल में कमी आहे। हाणे कीअं कमी अथई? इंसाफ़ ऐं कर्जा। 5 रुपयनि जो पार्ले जो बिस्किट जेको मिलियो अथई, अॼु उज 5 रुपयनि जो भला ओतिरो ज माल आहे की न? ॾियो ऐं गवाही। नाप तोल में कमी अथई की न अथई? अॼु ठाहे सम्झो। थोरो खां टाइम मुल्क लेवल ते टमाटनि जो भाव चढ़ियल हो, 100 खां ॿाहिरि वियो, पोइ ईज घटियो, मार्केट में 2 रुपया विकाणो पवनि ऐं पाण हिते ऊज 80 रुपया किलो। ख़ाली नारे ने पाऊं वठी वञो, सड़िया फिगायूं, माल न खाधे, छट कयनि बकाले, पर भाव न घटायूं, एतिरो न घटायूं, पर एतिरो भाव न आहे। इहे नाप तोल में कमी रही। रोज़ाना भुजी मार्केट वारो कोरो भाव माल रखे ई ॾिए थो, ईज नारियो न ऐं साम्हूं ऊ भाव नारियो जेको बकालो पाण झबले में घरे गिनी अचूं था। भला नाप तोल में कमी थी की न थी? 20 रुपये जेको वस्तु किलो जुड़ंदी हुई बकालो, 20 रुपये जो पाण खे पा नथो जुड़े, नाप तोल में कमी आहे। इहे ज रही परियां रहियो पंहिंजो हक़, हिते पाण खे न ॾे चे भाव चढ़ी वियो, भाव तुंहिंजो घर जो चढ़ी वियो आहे। बसि जिते नाप तोल में कमी थी उते कोरो थींदो, अज़ाब थींदा, कहत सालियूं अचींदियूं। इहा अलाह जो नियम आहे। शोएब अलैहिस्सलाम जी क़ौम खे पुछी न रहियो, कोनी मां केरु आहे न जेको पाण होॾां वञो? क़ुर चई ॾिनई निकी आहे। अञा जरा खनि हिकिड़ो मुद्दो आहे, ॾुकार कुरो लाइ अचे थो। रिज़्क़ रोज़ी में तंगी थी, तंहिंजो कारण कुरो आहे। ॿीहर मींहुं पाही निलाड़ ते हथ ॾेई ॾेई चे हियां मींहुं अचे थो, जो हुआं मींहुं अचे थो, लोणा फेरे थकासूं, अञा मींहुं न आयो। सही रिवायत है, जेको क़ौम ज़कात में कोताही सुस्ती कंदी, टाल मटोल कंदी, उते कात साली अचींदी। ज़कात पाण जेकी रहियासीं सॼे मुल्क जा, पाण हिकिड़ी ज़कात खे ज़कात नथा सम्झो। ज़कात तरह तरह जी आहे। माल मवेशी जी ज़कात रही, सोन चांदी जी ज़कात रही, रोकड़ नक़द तंहिंजी ज़कात रही। पोइ ईअं थींदे 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 इहे ज़कात खेती जॾहिं तयारु थी थी तंहिं महिल ज़कात रही। ज़मीन पिंड मथे न, पर ज़मीन जी पैदावार ते ज़कात रही, जंहिंखे उशर चवाइजे थो। पाण उनखे ज़कात चवनि था, पाण उशरक उशरक उशरक, उहो पहिरीं अखर था ठाहे गिनो, हलो उशर करे कढियो, से ठाहे ना ई कढियो, खड़ा चौपड़ा ॻोठे जा, पंहिंजी वाड़ीअ जो ॾियो हिसाबु, अलाह ॾींदो गिनंदो आहे वटि हिसाबु क़यामत वारे ॾींहुं, त उते कोरो ॾींदा आई। उशर इहा ज़कात आहे न, हिनखे ज़कात ज चवंदासूं। ख़ाली फ़र्क़ु एतिरो आहे जे खेतीअ जी जेकी पैदावार, ज़मीन जी पैदावार, इन आबादीअ जी पैदावार, तंहिंजो हिसो ॾियूं था, इन ज़कात खे उशर चवाइजे थो, असल ज़कात रही। या ॾियूं नथा, या ठाहे नथा ॾियूं, अथवा ग़लति जॻह ते ॾिनूं, टिनी मुंदे में फैल थियासीं, न का समूरी न ॾिनी। तंहिंजो कारण आहे हेॾा 100 गुणी खणी वियासीं ईंदी, रुपया थिया 4.5 लख, त पाण खे चए मूंखे 5 लख भरणा आहिनि, 50,000 खुटा। हाणे जे कॾहिं केरु वीचारो फ़ोन करे भई पाण खे हाणे हिन ज़कात बकात उशर बुशर ते यार हैर था खोटा, पोइ ॻाल्हि वस्तु इन ई हंधि पाण फैल थियासीं। या ॾिनी न, या सही न ॾिनी, अथवा
फैल जगह ते ॾिनी, सही एतिरे सारे न ॾिनी। ज़कात अलाह जे नबी ज़माने में साहबा किराम में फांदो थी पियो। साहबी ज़कात जेको वसूल करे लाइ वियो, ई चाऊं विच थरी बकरी थो गिना, जंहिंजी हुई उहो असल उठड़ी वई। बकरी जी मिसाल ॾियां थो, उन धणीअ चए चाऊं ऊचे मां ऊची उठड़ी ॾींदुसि, भलीअ मां भली, त अलाह जे नबी चए विच थरी, हीअ चए न ऊची, अलाह जी राह में ॾियां थो। विया अलाह जे नबी वटि, चए धणी चए थो ऊची त भले गिनला, त पाण ॾियणु अचे ज न से। पासा कढी 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 2 फेरा खीचे वरी पैसा विझी छॾियूं, वरी सोचियूं ॾंदे में काठियूं हड़ी हड़ी जे हाणे पोइ अञा हू आहे, अञा हू आहे, अञा हू आहे, त एतिरो पैसा चरे वापरी अञा आया क्या? न ॾिना त फैल ॾिना। हक़ कंहिंजो आहे ज़कात, हर तरह जी ज़कात क़ुरान चोखवट कए, इन मसदकात लिल फुकरा वल मसाकिन, फ़क़ीर ऐं मिसकीन इन जो हक़ आहे। जे एॾा ॾिनी आहे, सारे ॾिनी आहे, त इन जो हक़ ॾिनो आहे, ना आहे ॾिनी त ज़कात पाण वरी अघई न आहे, पोइ भले पाण ॿी भेरी ज़कात ॾेई छॾे, उहो फैल ॾिनी आहे ॿीहर। ऑप्शन आया आहिनि इस्लाम में, पाण पंहिंजी मर्ज़ी सां जे केॾा ॾींदासूं त उहो ज़कात थोरी थींदी। त जेको क़ौमूं ज़कात में टाल मटोल कंदियूं, सही कीन ॾींदियूं, उन क़ौम मथे अज़ाब अचींदा, उन क़ौम मथे कात सालियूं अचींदियूं। इहा हदीस में लिखियलु आहे। अहिड़ा ॿिया कई मुंदा आहियूं, पर हाणे कयूं हिकिड़ो ॾखो ॾारो करे से मींहुं वसी अचींदो, हर मूर में अटकी रहियो आहे। हाणे हिकिड़ो करिणो, बांह झुरी पई आहे, कोरो पटी कयूं या न कयूं, गाॾी घची रही आहे, कोरो ईअं गतल छॾे भॼी वञो, न मुंदो हल थींदो। पंहिंजे पापे जे करे आसमान तां रहमत जा दरवाज़ा बंदि थी विया। पंहिंजे गुनाह ज़मीन खे तरसाए छॾियो हुयो, माल लांघे पिया फिर, पखियुनि जी रड़ पई पए, जे हा कयां को बरसाति थिए ऐं मेवा खियो लियार ऐं हिते गांगड़ियूं उवाटूं न रहे वेठा आहिनि। मुंदो हाणे अचींदो जे पंहिंजे गुनाह जे करे तकलीफ़ त धरतीअ खे अथई, माल खे अथई, पाके अथई, करणो करो। बांह ईअं की न छॾाबी, जुरई सूर लाइ पटी थींदी, गाॾीअ खे ॾींदासूं धको निकिरी वेंदी, कंदासूं को कोशिशि हर मूर में फाथो पियो कढ लाईंदासीं। पुछो क़ुर खे, हलिया हलो सिधा क़ुर जी तारीख़। नून अलैहिस्सलाम जे ज़माने में पर तकलीफ़ थी, ईद मींहं बंदि थिया, उन्हनि जी नाफ़रमानी जे करे। उन त शिरक ने कुफर हुआ, पाण वटि त एॾा शिरक कुफर आहिनि, पंहिंजा ॿिया हल्का हल्का गुनाह तैरे में उॾी वेंदा, पर पाण तयारु थियूं त अलाह जे नबीअ नूह अलैहिस्सलाम खे अलाह हुकुम ॾिनई त क़ौम खे तूं चई ॾे, जे ॾुकार वढणु घुरो था, ॾुकार जी मार ख़तमु करणु घुरो था, पलर पाणी पीअणु घुरो था, त पाण वटि हिते पोइ दौड़ी पोइ पाण 4 ॼणा ईअं पिंड में ॻाल्हि कयूं, जो हाणे कोन्ह कयूं, खीज रधियूं त मींहुं वसंदो। खीज ते तराकी न उगन भाई निकी आहे, खीज खाधे खाराएसि, हिते पोखूं ऐं पलर की न पलटंदा, पोखूं की न पचंदियूं। अचो क़ुर खे पुछो, नूह अलैहिस्सलाम फरमाए फ़कुल तुस्तग़फिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़ारा, मूं चयो आहे क़ौम इस्तग़फार कयो, अलाह तमामु वधारे माफ़ करे वारो आहे। क़ुर ऐं पढ़ियल रहिया, घणा खरा पढ़ियल आहियो, अथवा नेट ते नारे लाइजा। अलाह जो नालो हिकिड़ो आहे गफ़ूर, ॿियो आहे गाफ़िर, टियों आहे गफ़ार। हिते लफ़्ज़ आयो आहे गफ़ार, उनजी सिफ़त जो नालो आहे गफ़ार। गफ़ार यानी तमामु माफ़ करे वारो। इहा अलाह जी सिफ़त रही जे पाण सम्झूं, पर पंहिंजो ईमान आहे बेशक अलाह जेकी चए सही चए। फ़कुल तुस्तग़फिरू रब्बकुम, मूं चयो तव्हां इस्तग़फार कयो आहे रब वटां, इन्नहु कान गफ़ारा, बेशक हू तमामु वधारे माफ़ करे वारो आहे। युरसिलिस समाअ अलैकुम मिदरारा, आसमान तां मींहुं मूसलाधार ते नाज़िल कंदो, वयुमदिदकुम बिअमवालिन व बनीन, जी मदद कंदो माल जे ज़रिए, औलाद जे ज़रिए, आजी मदद कंदो हर तरह जे बाग़ात ऐं खेतीअ जे ज़रिए, फल फ्रूट जे ज़रिए। कॾहिं जॾहिं अचींदो इस्तग़फार। इस्तग़फार हिकिड़ी अहिड़ी कुंजी आहे जैसे गाॾी चालू थी वेंदी, मींहुं पुॼी थींदो। अलाह चई ॾिना त अलाह जो उसूल न फितरत निकी आहे। हाणे इस्तग़फार किन दुकान ते जुड़े तो दौड़ कढी गिनी अचो,
इस्तिग़फ़ार पिंड जे गुनाह जी माफ़ी तलब करणी न ॿिए पण मुस्लमान लाइ माफ़ी मंगणी आहे। ई इस्तिग़फ़ार ॿियो वाणी दुकान ते नथो जोड़े जे ताईं जबले बीठे खड़ी अचो इस्तिग़फ़ार जो मुंहुं लाइ थो माना कुल तुस्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहु कान गफ़ारा। इस्तिग़फ़ार कयो त अल्लाह तमामु माफ़ करे वारो आहे, तमामु गफ़ार आहे। इस्तिग़फ़ार आहे करो गुनाहनि जी माफ़ी तलब करणी, एतिरे तौबा खां मथे आहे इस्तिग़फ़ार। क़ुरान जो उसूल वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फ़ीहिम। अल्लाह जे नबी खे चए नबी तूं जेसि ताईं इन्ही जे दरमियान आहीं तेसि ताईं कॾहिं इन्ही खां अज़ाब किन ॾींदुसि। पोइ वमा कान अल्लाहु मुअज़्ज़िबहुम व हुम यस्तग़फ़िरून। ऐं अल्लाह जा नबी तूं जेसि ताईं हिन क़ौम में आहीं कॾहिं पण इन्ही खे अज़ाब में मुब्तला किन कंदुसि। अने ॿियो ऑप्शन जेसि ताईं इहा क़ौम इस्तिग़फ़ार कंदी रहंदी इन ते अज़ाब की न थींदो। भला का साली अज़ाब आहे की न आहे? अज़ाब आहे। हीअ अज़ाब कीअं मटंदो? अल्लाह जो उसूल ऐं इस्तिग़फ़ार कयो ॾुकार वठिजी वेंदो। वमा कान अल्लाहु अल्लाह खे लाइक़ु ज न आहे, अल्लाह जी शान जे लाइक़ु न आहे जेको क़ौम इस्तिग़फ़ार कंदी रहे ऐं अल्लाह उन खे अज़ाब ॾे। अल्लाह चए थो मुंहिंजी शान जे लाइक़ु न आहे। लौला अन तस्तग़फ़िरूनल्लाह लअल्लकुम तुरहमून। ऐं अल्लाह ई पण फरमाए नबीअ खे चए भला ही क़ौम इस्तिग़फ़ार कोन नथी करे, इस्तिग़फ़ार ई कई त अल्लाह रहम करे। पाण खे जर थुॾ लॻे थी तैर पाण चवंदा अल्लाह, जर पंहिंजो मथो ॾुखे थो तैर चवंदा अल्लाह। अल्लाह जे रहम जी हर जॻह ते पाण खे ज़रूरत पए थी, हर मोड़ ते पाण खे ज़रूरत पए थी। हिन मोड़ ते वॾी पाण खे अॼु ज़रूरत पई अल्लाह जे रहम जी। भई रहम कॾहिं अल्लाह कंदो? अल्लाह रहम अल्लाह जे नबीअ ॾसे ऐं क़ुरान ॾसे ताईं इस्तिग़फ़ार कयो। इस्तिग़फ़ार तौबा खां ऊंचो। तौबा जो मतिलबु गुनाह तां हथु खणणो, जंहिंजो हक़ आहे ॾेई ॾियणो ऐं दिलि में पाण नदामत अहसासु थिए जे मूं खोटो कयो, वरी आईंदा कॾहिं गुनाह न करणो, ई यकीन ई अथई तौबा। इन मथे पहिरीं तौबा थी वञे ऐं तंहिं पुठियां इस्तिग़फ़ार। इस्तिग़फ़ार गुनाह जी माफ़ी अल्लाह वटां तलब करणी। अल्लाह जो उसूल है। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको शख्स अस्तग़फिरुल्लाह जो कलमो इस्तिग़फ़ार 100 मरतबा ॾींहं में चए थो, ई 100 मरतबा यानी भेरो वेही हिकिड़े हंधि चई छॾियो। हिकिड़ो इंसानु हिकिड़ी मजलिस में चई वञे, पोइ वेही चाहे उभे बि चाहे कमु कंदे चाहे हलंदे चई छॾे, 100 मरतबा जेको इस्तिग़फ़ार चई छॾे थो अल्लाह हिन जा मड़े गुनाह माफ़ करे थो। पर कबीरा जी गारंटी न आहे। जेको शख़्स इस्तिग़फ़ार करे थो पिंड जे गुनाहनि जी माफ़ी तलब करे थो कंहिं वटां? अल्लाह वटां। कि लिकी ने माफ़ी तलब करे जी वई आधी राति जो थी न अधु राति पुठिया वॾी उमिरि वारे खे निंड आहे न, रुगी घर खंघ तैर उथी मसो करे न लॻी वञे न अल्लाह जे ज़िक्र में, न निंढी उमिरि वारा रहिया अधु राति सूदी इन्ही खे मोबाइल सुम्हणु नथो ॾे। आधी राति खां पुठिया जर अल्लाह जी आसमानी दुनिया खे ओॾो अचे थो न, हू चए थो घुरो मङो आखे ॾियूं तैर मिणी जी फरियाद इहे वञे जे अल्लाह असांखे त मुल्क ते रहमत वारो मींहुं खपे थो। फरियाद पंहिंजी हुते पुगी ज न आहे। हाणे प्यारे नबी जो फरमान जेको शख़्स इस्तिग़फ़ार करे थो अल्लाह उनखे रिज़्क़ उहा ॾे थो जंहिं हुनखे घुमाने नथो वेहे। अल्लाह ॾींदो रिज़्क़, गाह तरह तरह जी अल्लाह जी नेमत इहे ॾींदो, मानी रूज़ी इहे अल्लाह जी नेमत ॾींदो। कॾहिं जर इस्तिग़फ़ार कंदासूं गाॾी पाण रोड ते चाढ़ींदासीं त मड़े थींदो, कचे ते कंडे ते खामे में हलंदी पई कीअं न पर पंचर थींदी। अचो तौबा इस्तिग़फ़ार करे सीधा अची वञो अल्लाह जी तौहीद वारा रहियासीं। पाण ई दुआऊं एॾियूं पाण घुरूं पिया। आ मुंहिंजा कई अहिड़ा आहिनि जेको इख़लास वारा माण्हू आहिनि जे असां दुआ मंगई न अञा कोरो थियो। दुआ जा 3 उसूल आहिनि।
पंहिंजे हक़ में बहितर आहे त अलाह ॾेई ॾिए थो। इहा दुआ आफ़त खे हटाए छॾे थी। आख़िरत में वॾो ज़ख़ीरो नेकीअ जो दुआ। पाण अमुक कारण से इहा दुआ टकराइजी, दुआ पिंड मथे नथी चढ़े, गोली फैल थी वेंदी थी। अलाह जे नबी जो फरमान आहे तव्हां भलाई जो हुकुम ॾींदा रहो, बुराईअ खां रोकींदा रहो, वरना आ ते आफ़तूं अची पोइ आई जरा अलाह खे पुकारींदा त अलाह जी पुकार सुणंदो की न। ऐं भलाई जो हुकुम ॾींदा रहो, गुंगा थी न वियो, भलाई जो हुकुम ॾियो, बुराईअ खां रोकियो। जे ई कम बंदि करे छॾिया त आफ़तूं अचनियूं, पोइ आई जरा अलाह खे पुकारींदा त हाणे पुकार रद्द थी वेंदी, सुझंदी की न। अञा हिकिड़ो मुंदो अलाह जे नबी फरमाए हिकिड़ो मज़लूम आहे, मज़लूम तमामु मज़लूम आहे, ज़ालिम हिन खे मारे थो। से ज़ालिम पुठियां दौड़ाईंदो अचे, हीउ एतिरो दौड़ियो आहे, एतिरो दौड़ियो जे हिन जा पग दौड़ी टुटी विया। अहिड़ा हिनखे कंढा लॻा, अहिड़ियूं थुॾूं लॻियूं, अहिड़ी हिन जी हालति ठही, ठाॾूं एतिरियूं लॻियूं जो पग टुटी विया। न रुॻियूं चीसूं एॾियूं कांए जे हिन जा चप टुटी विया, उन से एतिरी हिनखे प्यास तरस लॻी ऐं दौड़ी हिन जा वार सफ़ा विखरी विया, अहिड़ो चरे टाइप जो थी न अलाह जे घर में किरियो। पोइ चए पियो या रब्बी, ऐं अलाह हा मूं ते रहम कर, हुन ज़ालिम खे उते किथे रोके लाइ। उहो हिन अचींदो आहे मूंखे बर्बाद करे छॾींदो, ज़ालिम मूंखे तबाह करे छॾींदो। अलाह तंहिंखां मोंदो ई उन ज़ालिम खे तूं तबाह कर। हीअ दुआऊं पियो घुरे, या रब्बी। अलाह जे नबी फरमाए व मतअमहु हरामुन व मशरबहु हरामुन व मलबसहु हरामुन व गुज़िय बिल हराम फअन्ना युस्तजाबु लहू। पाणी दुआऊं, तव्हांखे मींहं खपे थो, पलर पाणीअ खपनि था, गाॾियूं खटारा भरियल अनाज खपनि था, ऐं माल तमामु मयल मतल खपनि था, सीम में गाह जी गुलज़ारी खपे थी, हर तरह जी नेमत चढ़ियल गाॾी खपे थी, घर बंगलो शइ खपे थो, हर तरह जो सोन दागीनो टोल खपे थो। पण अचो हेॾा अलाह वटि अॼु मङो था त हाणे टकराइजी वई दुआ। कीअं दुआ न चढ़े, हुन मज़लूम रणी कए कीअं न उलट खड़ी पुॼी आयो। पोइ हिनखे लत ॾिनी बोस खे, हा तूं ठीकु थींदे, न का तरी सघियो थो न। ज़ालिम पुॼी आया हुआ। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर सिद्दीक़ जे घार में हुआ, पखेरे में अलाह जे हज़रत अबू बकर चए त जेकॾहिं पिंड जा पग नारीअ त असांखे ॾिसी लाइए, हेतिरा सामा असीं उभा हुआसीं न ॾिसी सघिया, पर हू उतां लठ खड़ी पुॼी आयो। हा उभी जो तूं हिकिलो अची वए, हिन दुआऊं कया अलाह रे, पण दुआ खुला क़बूल न थिए, रद्द थी वई। व मतअमहु हरामुन, रोज़ी हिन जी हराम, व मशरबहु हरामुन, जेकी डुक पीते से हराम, व मलबसहु हरामुन, ही लिबास लियो हराम, व गुज़िय बिल हराम, न निंढड़ो तर माइत्र पर हराम रोज़ीअ ते हिन जी परवरिश कयूं। फअन्ना युस्तजाबु लहू, त उन जी कंहिं क़िस्म जी को पण दां फरियाद सुॼाणी न। अलगर्ज़ मुस्लमानो अज़ीज़ो, मी अल्लाह जी रहमत आहे, ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, अल्लाह जी रहमत थी ना उमेद मायूस न थियो, पण तौबा इस्तग़फ़ार पंहिंजी ज़िंदगीअ में पाण चेंजिंग आणियूं ऐं मींहुं अची सघे थो। अलाह जे नबी जे दौर में हिकिड़ो साहबी दौड़ंदो आयो, चए अलाह जा नबी हलाक थी वियासीं, माल हलाक, असीं हलाक, मींहुं आहे न। नबी हथ मथे खड़ी न दुआ मंगे, मींहुं तहरे चालू थी वियो। 8 ॾींहं लगातार आयो, 8हें ॾींहं वरी दौड़ कढाए हुन कि हाणे त मींहुं बंदि जे न थियो त सफ़ा हलाक थी वेंदासूं। त अलाह जे नबीअ चए त ऐं अलाह त हीउ जेको टीला रहिया डूंगर रहिया उन ते वसाए, अलाह हवा हलाइना वला हलाइना। उमिरि फारूक जे ज़माने में ॾुकार पियो, उमिरि फारूक ॿार निकिरीने इस्तग़फ़ार कयईं, वरी आयो, सही बुखारी जी रिवायत आहे, इस्तग़फ़ार करे न वरी आयो ऐं तुरत मींहुं चालू थी वियो। त अलाह पंहिंजी रहमत अॼु पण मुंतज़िर आहे, देर उॾाना आहे, देर हेॾा आहे। पंहिंजी ज़िंदगीअ में पाण चेंजिंग कयूं ऐं मींहं खिवणी गजणी निकिरे लाइ तयारु आहियूं। वाख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।